नाज़िम नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत 24 सरकारी इदारे विकिरो करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। राइट साइज़िंग करे 39 वज़ारतुनि ते ज़िम कयो पियो वञे। PIA जी निजकारी जो कम साल ख़त्म थियण खां अॻु थी वेंदो। राज्य में फ्यूचर सीमेंट खे ख़िताब कंदे मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त IMF जो बोर्ड स्टाफ लेवल मुआहदे जी मंज़ूरी दिसंबर में ॾींदो। मईशत जी बहितरी लाइ सुधारा आणे रहिया आहियूं। क़ौमी आमदनी वधाइण लाइ टैक्स नेट वधायो आहे। नाणे वारे वज़ीर वधीक चयो आहे त मईशत में निजी शोबे जो किरदारु अहम आहे। पैदावार ते ॿधल मुआशी तरक़ी ही असल तरक़ी आहे। पाकिस्तान जी मईशत दुरुस्त रुख में आहे। हिकु बार ॿीहर तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ टियूं पिया। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत 24 सरकारी इदारे विकिरो करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। राइट साइज़िंग करे 39 वज़ारतुनि खे ज़िम कयो पियो वञे। PIA जी निजकारी जो कम साल ख़त्म थियण खां अॻु थी वेंदो। रांची में फ्यूचर सीमेंट खे ख़िताब कंदे मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त IMF जो बोर्ड स्टाफ लेवल मुआहदे जी मंज़ूरी दिसंबर में ॾींदो। मईशत जी बहितरी लाइ सुधारा आणे रहिया आहियूं। क़ौमी आमदनी वधाइण लाइ टैक्स नेट वधायो आहे। नाणे वारे वज़ीर वधीक चयो आहे त मईशत में निजी शोबे जो किरदारु अहम आहे। पैदावार ते ॿधल मुआशी तरक़ी ही असल तरक़ी आहे। पाकिस्तान जी मईशत दुरुस्त रुख में आहे।